फूड ग्रीन गोदाम हाली रोड हैदराबाद जे मजदूरनि पारां फूड कंट्रोल अथॉरिटी हैदराबाद खिलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मजदूरनि यार मोहम्मद खासकी अली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ख़ोराक खाते पारां ॼाणायल गोदाम में कणिक रखाई वेंदी हुई, जितां बाद में हैदराबाद जे मिलनि ताईं सप्लाई करण दौरान हू कणिक जूं बोरियूं गाॾियुनि में लाहींदा ऐं चाढ़ींदा आहिनि, जंहिं करे संदन मज़दूरी ठहंदी हुई। पर हाणे फूड कंट्रोल अथॉरिटीअ जे इंतज़ामिया कणिक गोदाम में रखण बजाए मिलनि ताईं पहुचाए रही आहे, जंहिं करे हू बेरोज़गार थी विया आहिनि। असांजो ठेकेदार फूड जो मौजूद आहे, जंहिं कुझु माल लाथो आहे, 2 लाख जो टेंडर थियो आहे, उहो डायरेक्ट फ्लोर मिलोन खे ॾियनि पिया ऑफिसर फूड जा रिश्वत वठी। असां बेरोज़गार आहियूं, असांजा चुल्हा, असांजा बच्चा सभु पिया बुख मरनि। असांजो इहो मुतालबो आहे असांजी कणिक जी सप्लाई सरकारी गंदम जी हैदराबाद गोदाम ते घुराइण जे बजाए फ्लोर मिल खे डायरेक्ट ॾिनी थी वञे। ठेकेदार लक्ष्मण दास जेको गवर्नमेंट जो 4 लाख बोरी जो ठीको दादू खां उन घुराइणी हुई हाली रोड गोदाम ते, उहा मिलनि ते लाहे थो ऐं इहो असांजा ज़ुल्म आहे। असांजे बच्चनि जी मज़ूरी छिनी बि वञे, इहो असांजा इंसाफ़ करे, वज़ीर आला करे, डिप्टी डायरेक्टर फूड के बरतरफ कयो। हाली रोड गोदाम में हम लोग जो है ना साल 12 महीने जो है ना ये 200 मजदूर आते, जब काम होते तो अपने बच्चों के लिए जो है ना लेके जाते, दाल रोटी जो है उसमें लेके आते, जिसमें ये कई साल हो गया जो है ना ये 5-6 महीने जो है ना हमारा बेरोजगारी का होते। हिन चेताव ॾींदे चयो त जेकॾहिं संदन मसइलो हल न थियो त हू मरण घड़ीअ ताईं हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं बुख हड़ताल ते वेंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।